प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां ईदन शर जी वस्तीअ में पहुता आहियूं। ईदन शर जी वस्ती तारीख़ी यूनियन काउंसिल बहराम बरीअ जे यूनियन काउंसिल में अचे थी। बहराम बरी जंहिंमें हुननि जेको सिख हुयो उन ते हमिलो करे उनखे क़तलु कयो हुयो ऐं हीअ जेके माॻ आहिनि उहे बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर जा माॻ आहिनि। ऐं जॾहिं हुर तहरीक हुई त उहे हिते ईंदा हुआ ऐं हिननि इलाइक़नि में हू सरेआम पिया घुमंदा हुआ ऐं हीअ मक्खी बि हिननि जे पासे में आहे, हुननि खां का घणी परे कोन्हे का। ऐं मक्खी ॿेलो, मक्खी ढंढ ऐं मक्खी जे इलाइक़े में तमामु घणियूं ढंढूं हुयूं। हीअ जेको शरनि जो ॻोठु आहे उहो ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिननि जो स्कूल बंदि थी चुको आहे। पुराणे ज़माने में हिननि खे बिल्डिंग मिली जेका हाणे भॼी भुरी चुकी आहे, ज़बून हाली जो शिकार आहे। उते को बि उस्तादु नथो अचे। हितां जा ॿार तइलीम जे बुनियादी हक़ खां महरूम आहिनि। तइलीमी एमरजेंसी आहे असांजे सूबे में, पर हिते इहा एमरजेंसी आहे जो हिते को बि मास्तर कोन्हे ऐं हितां जी बिल्डिंग जेका ख़तमु थी चुकी ऐं उनजी वरी रिपेयरिंग न थी सघी आहे। ऐं नियाणियुनि जो स्कूल हिन ॻोठ में कोन्हे को। हीअ ॻोठु सुई गैस जी सहूलियत खां महरूम आहे ऐं ज़िंदगी जूं ॿियूं जेके बि जुमिले बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खां ई महरूम ॻोठु आहे। अचो त पाण हिन बस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। शर रही न बिल्कुलु सर, बिल्कुलु तुंहिंजो आहे? हा, ईदन शर जो आहे, मुंहिंजो आहे। हा, औलादड़ो घणो अथई? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, 6 पुट आहिनि। 6 पुट आहिनि? जी जी। बन्नी जो ॿारो को पंहिंजो आहे? अल्हम्दुलिल्लाह, गंज लॻा पिया आहिनि। अलाह जा कहिड़ो बनी 20-25 एकड़ आहे। माशाअल्लाह, ज़मीनदार अलाह जा लख वण कया अथई? जी हा, जी जी बिल्कुलु जी 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 जी। कुटियूं पीअण लथियूं हूंदियूं चङियूं? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सही लथियूं। मथे झुड़ लॻो पिया, वरी जीअं मींहुं पइजी वियो त वरी नुक़सानु कंदियूं। बसि अलाह माफ़ु कंदो, अलाह रोज़ी में बरकत विझंदो। अलाह कंदो। छोकिरा भला ॿनी रुॻो का आहिनि या ॿियो बि को मज़ूरी या को माल मता? माल मता बि आहे, मज़ूरी कनि, ॿनी आहिनि। हा जी। माल कहिड़ो आहे? मेहूं आहिनि? हा, मेहूं आहिनि। बकरियूं बि आहिनि? बकरियूं बि आहिनि। अच्छा, तूं बि भला कमकार करीं या छोकिरा हाणे कनि? छोकिरा सुकून सां वेठा आहियूं। अलाह लख तबियत ठीकु अथई? हा से बिल्कुलु सेठ आहे। अलाह शुगर मूं ॿुधो आहे त आहे? न साईं, न शुगर कोन्हे को। इहे मिड़ी तव्हांखे इहा कंहिं ॿुधाई छॾी आहे। अच्छा जी, हा, शुक्र आहे, भलो थियो। हाणे ॻोठ में स्कूल ई सफ़ा भॼी भुरी? जी सर, जी सर। ॿार पोइ किथे पढ़नि? वेठा आहिनि कुतनि जे भीतर आहियूं। वॾो अलमियो आहे न इहो, तइलीम खां सवाइ इंसान जहिड़ो बाबा छा कयूं, ग़रीब माण्हू वोट त कंदा हूंदव न पोइ? हा साईं बिल्कुलु, उहे मदद कनि था, छो कोन था कनि? अच्छा, उहे मदद कनि? हा साईं बिल्कुलु कनि था। इहा कई अथनि जेको स्कूल जी हालति आहे? साईं हुननि खे को मिले त असांखे बि ॾियनि न मथां खां। ॾियण वारा ई उहे आहिनि, हुननि खे केरु ॾींदो? उहे ई पाण ई ॾियण। साईं गवर्नमेंट मथां हुनखे ॾिए थी। असां ख़ैर तूं हाणे उन्हनि ते नथो पई त भले न पओ, पर मूंखे इहो ॿुधाए त सुई गैस अथई ॻोठ में? न साईं न। भला वाटर सप्लाई जी स्कीम? न साईं न। घटिड़ियूं के पकियूं आहिनि? न साईं न। गटर लाइनूं के ठाहे ॾिनियूं अथनि? न सर न। का नंढड़ी अस्पताल? न सर। पोइ भला इहो को ॾोह कयो अथव छा जो एॾी ज़्यादती आहे हिन ॻोठ सां? ज़्यादती काई कान्हे, हुननि खे मथां ई कोन मिलियो आहे। जेको हुनखे कुझु मिले थो उहो असांखे ॾियनि था। जेको हुननि खे तव्हांखे छा ॾिनो अथनि हींअर? साईं सभु कुझु जेको इमदाद आयो आहे उन मां असांखे जीअं विरासत पती मिली आहे तीअं मिली आहे। तोखे छा मिलियो? अल्हम्दुलिल्लाह, मिशनियूं मिलियूं आहिनि, हर शइ मिली आहे। लही मिलियूं आहिनि, इहे सोलर प्लेटूं ॿियूं टियूं सभु कुझु। टेंट बोर्ड में मिलिया, हर शइ थी। बोर्ड त 2010 वारी आहे? हा, उहो त पुराणो ज़मानो थी वियो। 2010-11 हुनखे 10 साल थिया आहिनि। हा, उहे टेंट बि हींअर फाटी विया, उन्हनि खे अञा यादि थो करी। हाणे बच्चनि जी पढ़ाई जो कीअं सोचिजे? अल्हम्दुलिल्लाह, एनजीओ जे तरफ़ां खां आहे इन स्कूल में भगलड़े में, उहो पढ़ाए थो। पर जंहिंखे वोट ॾींदासीं उन्हनि त कोन ॾिनो आहे, कॾहिं वञी न को अर्ज़ु करी न? साईं ऐं वञा थो, मुंहिंजी इज़त रखंदा, हर ॻाल्हि कंदा, उहो जवाबु कोन था ॾियनि। हुन स्कीम आई त बिल्कुलु मूंखे ॾींदा। हाणे हीअं कजांइ जी त अॼु वाइदो मूंसां कर त स्कूल पंहिंजो बहाल कराईंदे बच्चनि जे लाइ। यार तमामु ज़रूरी अथई। साईं इंशाल्लाह कराईंदासीं, बिल्कुलु कराईंदासीं। पंहिंजो जेको बि नुमाइंदो अथव, जी सर, जेको बि क़ौमी असेंबली हो या सूबाई हो, उन ॾे का दरख़्वास्त खणी वञ तूं हिन ॻोठ जो चङो पा। जी सर बिल्कुलु, तोखे संभाल करणी। हा हक़ीक़त आहे, बिल्कुलु बिल्कुलु। जेको ॻोठ जो हूंदो आहे त ॻोठ वारा हुननि जा बच्चा हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, संभाल तोखे करणी आहे। त इहो स्कूल जो मामिलो तूं
साईं स्कूल जो मूं माशूक खे चयो आहे मूंसां ज़िमो खयों अथसि ठीको खयों अथसि स्कूल ठाराए ॾींदो नज़रमंद वसाण खे चयो त मां उन बि चयो त ठाराए ॾींदुमि शुक्र आहे इहो भॻवान ने वाइदो कयो अथनि हा, वाइदो यादगिरी ॾियार बि उन्हनि खे साईं बिल्कुलु बिल्कुलु ॾियार बि बिल्कुलु रोटला बि टुटा भॻा पिया आहिनि हा इहो बि साईं चयो अथमि माशूक खे हा जी, पर सभु कम माशूक खे चवंदे त उहो कंदो किथां साईं कंदो बिल्कुलु कंदो असांजो कमु कंदो हा हा साईं आहे छा नाज़िमा अलाए छा आहे पर आहे वॾो आहे असांजो मोसना हाओ जो त हींअर दौर ई कोन्हे को पाण अमीर तरीन माण्हू आहे हींअर बीठल आहे वोटनि में चढ़ी वियो आहे हर शइ आहे पोइ ईअं चओ न हा MNA MP आहे MP हा, हा, MP चओ न हा MNA MP आहे टिकट होल्डर आहे हा हा बिल्कुलु 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 अच्छा हाणे भला ॻोठ में के बीमारियूं बड़ियूं आहिनि छा थोरियूं घणियूं बीमार इंसान तप सूर बुखार अचे थो त कुझु कारी साई जा मरीज़ बि आहिनि साई जा मरीज़ ॿुधा अथमि हा आहिनि हा को हिकु अधु को TB जो मरीज़ बि आहे अलाह पनाहनी आहे TB जो मरीज़ न आहे नाज़रीन ईदन शहर जी वस्ती यूनियन काउंसिल बहराम बरी तलके ऐं ज़िले सांगड़ में अचे थी सांगड़ शहर खां ओभर तरफ़ 36 किलोमीटर ऐं पेरूमल खां उत्तर तरफ़ 12 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त अची ईदन शहर जी वस्तीअ में पहुचबो नाज़रीन हिन वस्तीअ में 80 खां मथे घर आहिनि ऐं आबादी बि 800 जे लॻभॻि ॿुधाई वञे थी अलमनाक ॻाल्हि इहा आहे नाज़रीन त हिन वस्तीअ जा स्कूल बंदि आहे गुज़िरियल 20 सालनि खां इहो स्कूल बंदि आहे जंहिंजी बिल्डिंग भॼी भुरी चुकी आहे हिते को बि मास्तर नथो अचे ऐं वक़्त जी सरकार वटि रिपेयरिंग जे लाइ पैसा न आहिनि अब सरदार ख़ुशि चङो भलो साईं तयारु अल्हम्दुलिल्लाह तबियत कीअं आहिनि तयारु तयारु माशाल्लाह घणो औलाद छोकिरा आहिनि ॿ नंढड़ा आहिनि नंढा आहिनि हा थी नंढा आहिनि हा तूं कहिड़ो कमु करीं ॿरी ॿारे वारो हा पंहिंजी हरपो हरपो आहे साईं हरपो हा घणा एकड़ काई 2-3 एकड़ काया आहिनि 5-6 एकड़ हाओ 5-6 एकड़ आहिनि फुटियूं कायूं अथई जी हा जी हा हा कुझु खयूं अथई की लाभ खया अथई कुझु कढियो अथसि हा ॿ वारा कढिया अथई 3 ॿ वारा कढिया हा अथसि सुठियूं छह निकिरनि मां साईं 40-50 मन निकितियूं आहिनि 40-50 मन सुठियूं लही वयूं सुठियूं वारियूं। अञा बि लहंदियूं अञा लहंदियूं। जी, जी, जी। मूं ॾिठो आहे त वणनि में गोगड़ो जाम आहे शुक्र आहे जेको नसीब हा अलाह करे त रुॻो ई बारिशुनि खां बसि अलाह 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 बचाईंदो अलाह बचाईंदो भला हाणे ॻोठ में स्कूल जी छा सूरत हाल आहे साईं तव्हांखे ॾसियो थो इहा जेका ॾिसो अथव आहे भॻो पियो आहे न को आहे मास्तर न को ॿियो न को टियों मास्तर बि कोन था अचनि न कोन था अचनि मास्तर कंहिं टाइम खां करे टुटल आहे यको नियाणियुनि जो भला स्कूल आहे न उहो बि कोन्हे साईं का नंढड़ी अस्पताल साईं उहो बि कोन्हे अस्पताल बि कान्हे का ऐं के घटियूं पखियूं आहिनि न गटर लाइनूं बि कोन न का बि सहूलियत कोन्हे भला हू पाणी जी जेका वाटर सप्लाई थींदी आहे साईं उहा बि कोन्हे उहो तालाब कोन्हे न साईं उहो बि कोन्हे तव्हां को मसइलो कोन्हे को हर शइ जी खोट लॻी पई आहे वोट त ॾींदा हूंदव न वोट त ॾियूं था पोइ वोटनि वारा छा था कनि छा था असांखे त इहो ॾिसो था का शइ कोन्हे वेठा आहिनि पंहिंजे घर हा वोटनि भेरी त तव्हांखे वॾा वॾा भाकुर पाईंदा पोइ त साईं घणे था अचनि असीं बि था वञूं था उन महिल हा वोट थियण खां पोइ अचनि ई कोन था बसि हीउ जे मंज़र मां ॾिसी रहिया आहियो हीउ मंज़र अमीर सिंध जे उन्हनि अधु उघाड़नि ग़रीब ॿारनि जा आहिनि जेके तइलीम जे हक़ खां महरूम आहिनि नाज़रीन हिन वस्तीअ जा सभनि जी तइदाद में ॿार आहिनि जिन जे लाइ स्कूल कोन्हे सरकार वटि ऐं सरकार अवामी टैक्स जा अरबे रुपया खणे थी पर हीअ जेके तव्हां अधु उघाड़ा ॿार ॾिसी रहिया आहियो जिन जा चहिरा निबल आहिनि जिन जेके खुराक जी खोट जो शिकार आहिनि जिन जे लाइ तइलीम कान्हे का नाज़रीन ही अॼोकी सिंध आहे ही 21वीं सदी जी सिंध आहे ही जदीद दुनिया जी सिंध आहे जंहिंजा ॿार उघाड़ा आहिनि ऐं असांजा हुक्मरान चवनि था त हुननि तइलीमी एमरजेंसी लागू कई आहे नाज़रीन ही ॾिसो तइलीमी एमरजेंसी जा लथल कपिड़ा ॾिसो कीअं उन तइलीमी एमरजेंसी खे उघाड़ो कयो वियो आहे ही रुॻो इन्हनि ॿारनि जूं मंज़र न आहिनि पर ही फ़रियाद आहे वक़्त जे हुक्मराननि ते फ़रियाद आहे सिंध हुकूमत ते जेका जमहूरियत जूं दावाऊं बि करे थी ऐं जेके वॾा वॾा बयान बि जारी कनि था पर हिन शहरनि जी वस्तीअ में ही अधु उघाड़ा ॿार जिन जे स्कूल जी रिपेयरिंग जे लाइ हिननि वटि पैसा न आहिनि जिन जे स्कूल जे लाइ को मास्तर हिन वटि कोन्हे को ही अधु उघाड़ा ॿार उन वक़्त जी सरकार ते फ़रियादी आहिनि ऐं ही फ़रियाद सरकार खे ॻिची में पवंदो
छाकाणि त सिंध जो माण्हू जेसि ताईं वफ़ाउनि ते हूंदो आहे त हूंदो आहे ऐं जॾहिं बाग़ी थींदो आहे त पोइ घणो कुझु तब्दील करे छॾींदो आहे ऐं हीअ जेके मंज़र आहिनि जीव झोरींदड़ मंज़र आहिनि हीअ असांजो आईंदो आहिनि असांजो मुस्तक़बिल आहिनि जेके तइलीम खां महरूम आहिनि हिननि जे वॾनि बि गाह कया ज़मीनूं कायूं मज़दूरियूं कयूं को बि ऐब कोन्हे मज़दूरी करणु को बि ऐब कोन्हे को पोरियो करणु को बि ऐब कोन्हे को पर हीअ बि मज़दूरियूं कंदा हीअ तइलीम हासिलु करे न सघंदा हिननि मां को बि डिप्टी कमिश्नर न थी सघंदो को असिस्टेंट कमिश्नर न थी सघंदो को डॉक्टर इंजीनियर न थी सघंदो ऐं हिननि जो डॉक्टर इंजीनियर न थियणु वक़्त जी सरकार ते तमामु वॾो फ़रियाद आहे अच्छा फिक्र कहिड़ा हाल थी बाबा ख़ैर तयारु अलहमदिल्ला तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर अलाह जा एहसान तबियतूं कीअं आहिनि तयारु मस्तियूं छा कयो कहिड़ो कमकार कयो इहो बनी बार जो हाँ जी बाबा पंहिंजो टुकुर आहे या न हारपो बाबा हारपो जी जी घणा एकड़ काई 5-6 एकड़ 5-6 एकड़ जी फुटियूं चङियूं लथियूं मिड़ी 10-15 मण हा 5-6 एकड़ में 10-15 घणा वारा थिया आहिनि हिकिड़ो ॿ वारा कढिया पछाड़ रहा हुअण पाछा ट्राव जी जी देर सां कया आहे जी जी हाणे फुटियुनि जो अघु कहिड़ो पियो हले अघु त पहिरें 6,000 पर हींअर 5.5 ते आहे 5.5 ते आहे भला औलाद जो कहिड़ो थियो छोकिरा आहिनि 4 उहे पढ़ाई थो न स्कूल ई कोन्हे पढ़ायूं किथां स्कूल हिकु वॾी आहे इहो फिटो पियो आहे कदी में असांजे जॾहिं ॾाढो हयाती जो तॾो को ठहियलु आहे जेको फिटो पियो आहे हा हिते त चवनि था त स्कूल बि ॾिना अथनि सभु न ॾिना छा अथनि सूर ॾिना अथनि कहिड़ा सूर ॾिना अथनि सभु सूर आहिनि त ॿुधाए सभु सूर आहिनि जेके आहिनि सूर आहिनि असांखे आहिनि हिन को ठारनि खे स्कूल कोन्हे अस्पताल कान्हे लाइट कोन्हे हओ गटर नाला कोन्हनि हओ ॿी बि सहूलियतूं का बि कोन्हे का घटियूं बि कुझु कोन्हनि गाहि भरी कंहिंजी त लुणो एफ आई आर कटाए छॾे हओ ॿियो छा आहे असां वटि माना इहो केस बि सभु थियनि था न जाम गंजी बनी मां मटियूं था त जितां एफ आई आर कटाए छॾनि हिते वारा वॾेरा चवंदा असांजी बनी मां छो मटियूं ऐं वॾेरनि कयो त ज़ुल्म आहे सॼी सिंध सां कयो अथनि न तव्हां सां असां सां घणो ज़ुल्म आहे सोट ॿिनि सां घटि आहे असां सां घणो ज़ुल्म आहे हिते जा जेके हिते जा जेके MP वॾेरा आहिनि न सभु लुटेरा माल खाऊ आहिनि हओ पंहिंजो पेट भरियो वञनि असां लाइ सूर फाउंटन बेरी पोइ माना जेके पोड़ी गुज़ारे ईंदी उहो चवंदा यार असांजो वॾो दोस्त हो इहो हुनखे ख़बर कोन्हे जेका पोड़ी गुज़ारे आहे चवंदा यार असांजो वॾो दोस्त हो हमदर्द हो ख़बर पवंदी हाणे फातिया ते आया यार पोड़ी गुज़ारे यार माफ़ु कजो यार फाउंटन बेरी हाणे ॾिसे महीने खां पोइ केतिरा था अचनि 100 अची गॾिबा हिते बिटा भाकुर चवंदा पोइ वाउंटन लाइ पोइ हीअं जेॾी महिल वाउंट वठी छे कंदा उन महिल वेंदासीं उन बंगले ते चवंदा साहब सुतो पियो आराम मंझा इस्लामाबाद वियो आहे कराची वियो आहे इस्लामाबाद साहब सुतो पियो आहे उहो जेके टकियारा नौकर हूंदा उन्हनि खे चई छॾींदा हुआ चवंदा साहब सुतो पियो आहे ऐं हुते वरी वोटनि भेरियो हिते साईं अदा भाऊ बिस्मिल्लाहियूं भाउ कहिड़ा हाल लाउती अचर मोहम्मद सादिक यार मोहम्मद छा हाल आहे ख़ुशि केरु एतिरियूं गिराटियूं विझंदा कमु निकिते खां पोइ बसि लाउती इहो छो पियो थिए पाण सां बसि छा कयूं ॿधी कान्हे ॿधी असांजी घणी आहे या सम्झ कान्हे या शऊर कोन्हे जो असां इहे चवंदा आहिनि शर ई हिते जेके वेठा आहिनि 4 ॿार आहिनि अॼु सद कया आहिनि इहे ई तव्हां टपड़ खणनि त असांजो एरियो सॼो माना MP आहिनि वॾनि जो थी वञे असां उन्हनि खे नज़र में ॾियूं माना असांजे ॿनिनि में अखियूं विझो वेठा बसि इहो मसइलो ॿियो कुझु कोन्हे चवंदा हीअ हाणे 4 जरेबनि शरनि जा हीअ विकिणी वञनि किनी आंगुर वॾी चङी आहे पोइ असां पंहिंजा पाण में माना अले मले के वेठा आहियूं बसि FIR बि तॾहिं हाणे इहो वोट बसि ॾियूं FIR असां ते स्कूल बि असांजा बंदि नंढड़ी का अस्पताल बि कान्हनि कुझु बि कोन्हे कहिड़ी सलाह ॻोठ वारनि भला हिते पाण में 5 ॼणा वेही को सलाह मशवरो कर असां सलाह कई आहे पर हाणे सलाह तूं ॾे त करणु छा खपे बाबा आऊं त तव्हांखे सलाह इहा ॾींदुसि त वोट बि ॾिबो हा पर ॻोठ में सभ खां पहिरियां सलाह मशवरो करे ॿधी करे हाणे इलेक्शनूं अचनि पियूं न बसि हाणे ॾिसूं था साईं बीहंदो वरी ईंदो असां वटि वोटनि जे लाइ ॾिनो असांखे स्कूल बि कोन अथव महिरबानी करे असांखे स्कूल ऐं मसइला हल करे ॾियो त असीं तव्हांखे वोट ॾींदा हींअर हाउ करे ईंदा न लालच करे वठी वोट वठी पोइ बसि निंड में हूंदा लिखत ॾियो त सुभाणे भला असांखे जे बचनि ही ॾिसो पुठा उघाड़ा कयो पिया हलनि ॿारनि जी हालति ॾिसो दुनिया किथे वञी लाहूती पहुती आहे बिल्कुलु असां आहियूं सो रुॻो इहो अचनि था त टुक जूं रलियूं विछाए वेठा आहियूं मिनरल वाटर जूं बोतलूं से अजर वेठा पारायूं मिलियो इहो आहे जेको इहे सूर इहे असांजा बच्चा इहे सूर मिलिया जे ख़िलाफ़ कोन आहियूं पर भला हीअ त सच आहे न सच आहे जेको कंहिंखे असीं को न को घटि वधि था ॻाल्हायूं न को कंहिंजी का बेइज़ती था करियूं हीअ असांजा पुठनि उघाड़ा ॿार अहिड़ा मासूम ॿार हींअर ही बयानु पाण कयूं भाई इहे मोबाइल ते ॾिसंदा शाम किथां न किथां गाॾी कड़कंदी कुझु न थींदो ताक़त ई न आहे कंहिंखे इहा मीडिया आहे
जेसी ताईं ख़ौफ़ पंहिंजे अंदरि मां न कढंदव न तेसिताईं मसइला हल कोन थींदा। सही ॻाल्हि आहे। इहो ज़हन में रखी छॾियो। नाज़रीन, लाहौती आचर जी जेका गुफ़्तगू हुई उन गुफ़्तगू जे जोहर में तमामु वॾियूं ॻाल्हियूं हुयूं, तमामु वॾियूं हक़ीक़तूं हुयूं। दरअसल असांखे पंहिंजे समाजी पेचीदगियुनि जी तहक़ीक़ करणु खपे। असांजो माण्हू जेको वोट ॾिए थो उहो कहिड़ी कहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रे थो। लाहौती आचर इहो बि ॿुधायो त जेकॾहिं गाह जी भरी कबी तॾहिं बि FIR कटबी। इन जो मक़सदु इहो कोन हुयो त को गाह जी भरी ते FIR कटबी, पर वोट न ॾींदासीं त FIR कटबी। यानी त दबाव ते वोट वरिता वञनि था। हितां जे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे दबाव विझी ऐं उन्हनि खे प्रेशर विझी ऐं उन्हनि खां वोट वठी असेंबलियुनि ताईं पहुचनि था। नतीजे में हिननि जा ॿार स्कूल खां महरूम आहिनि, हितां जा माण्हू नंढड़ी इस्पताल खां महरूम आहिनि, हिननि जा रोड रस्ता नथा ठहनि। हिननि माण्हुनि जे लाहौती आचर ऐं हिन जहिड़नि ॿियनि माण्हुनि जे वोटनि ते हू असेंबलियुनि ताईं पहुचनि था, वज़ीर थियनि था, वॾियूं वॾियूं कुर्सियूं माणनि था, पर पोइ हुननि खां विसरी वञे थो त शहरनि जो को ॻोठु हुयो जंहिंमें स्कूल जी बि का ज़रूरत हुई, जंहिंमें कंहिं घटी पकी कराइण जी बि का ज़रूरत हुई। हिते बीमारियूं आहिनि, बुख आहे, बदहाली आहे। त करे नाज़रीन, ऐं चवणु ही थो ॻाल्हि चाहियां त सिंध जे ॻोठनि अंदरि, सिंध जे वस्तियुनि अंदरि जंहिं तरीक़े सां वोट वरितो वञे थो ऐं वोट कयो वञे थो, उन ते असांजा आला तइलीमी इदारा, असांजा तहक़ीक़दान तहक़ीक़ कनि त असुलु वोट कीअं वरितो वञे थो, त समूरो सिंध जो सच साम्हूं अची वेंदो। ऐं इहो जेको सच अवां ॾिसंदा रहो था वस्ती वस्ती वाण वाण में, त सिंध जेका हिन मुल्क खे हलाए थी, जेका हिन मुल्क जो अमीर खितो आहे, उन जा माण्हू ग़रीब आहिनि, उन जे ॿारनि खे बदन ते कमीस कान्हे, कपिड़ो कोन्हे को, त इहे सभु हक़ीक़तूं इन तहक़ीक़ खां पोइ साम्हूं अची वेंदियूं। ऐं वक़्त जे हुक्मराननि जेके जमहूरियत जा दावेदार आहिनि, जेके चवनि था असां तमामु वॾी जमहूरियत आंदी आहे, उन्हनि इहा जमहूरियत आंदी आहे त वोट बि ॾंडे जे बुनियादनि ते वरितो वञे थो। नाज़रीन, इहो किसो तमामु डिघो आहे। अचो त पाण हिन वस्ती जे कंहिं ॿिए माण्हू सां गुफ़्तगू करियूं था। अदा मंठार ख़ान, ख़ुशी चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करमनि दुआउनि। कीअं तबियत? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। कीअं पियो वक़्तु गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह सही पियो गुज़रे। अल्लाह ख़ुशि कनि। जी जी। पंहिंजो औलादड़ो घणो? हिकिड़ो पुटु आहे माशाल्लाह। जी जी। किथां पढ़ायूं? छो? न को स्कूल आहे, न को का अहिड़ी सहूलियत आहे, न को छा, किथे पढ़ायूं? पोइ वेठा आहिनि गा पिया कनि, मिड़ी छोकिरा पिया लधनि, ॿियो मिड़ी ख़ैर लॻो पिया। माना छोकिरनि जो बि स्कूल कोन्हे? न साईं कोन्हे। नियाणियुनि जो स्कूल बि को बि कोन्हे, बिल्कुलु न आहे। ॿियूं कहिड़ियूं सहूलियत? का बि सहूलियतूं आहे पाण दुनिया ॾिसी सघे पई, का बि न बिजली आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, न को सिमनालो आहे, न पको रस्ती आहे, का शइ कोन्हे, मिड़े ई आहे। पोइ पेट पिया पारियूं घटियूं बि पकियूं? न साईं, कुझु का शइ कोन्हे। गटर नालियूं? न न न, कुझु ई कोन्हे। का नंढड़ी अस्पताल? का बि शइ कान्हे का। ॾोह को कयो अथव छा? इहो ई ॾोह कयो आहे, शायदि पैदा थिया आहियूं हिन काइनात में, इहो ई शायदि ॾोह आहे। बाक़ी कंहिंखे वोट बि सभु हिते MP MN गॼूं था, हर शइ, हर कंहिं मरणे परणे, कंहिं नंढी वॾी ॻाल्हि ते हर कंहिं कोन था गॾूं, पोइ बि असां मरूं, हर कंहिं सहूलियत खां मसइलो अलाए कहिड़ो आहे, ख़बर कान थी पए। मसइलो इहो आहे तव्हांजी पाण में ॿधी कान्हे, त इहा तव्हांखे ख़बर हुजणु खपे। वोटर तव्हां आहियो न। वोटर त असां अॻिते त वॾा चवंदा, असां त हणी था अचूं वॾनि खे, उहे असरा ॾियनि था। अॻिते त मसइलो हल असांजो त कोई न। तव्हां पाण ॾिसी सघो था स्कूल जी हालत आहे तक़रीबन असांजी त ॼम खां बॻ में ठहियलु आहे, पर हिन बंदि थिए खे तक़रीबन 20 साल थिया आहिनि। मतिलबु आसरनि जे जान ते हलूं पिया, आसरनि ते, ॿियो कोई उन में रुली ऐं ॿी का बि कोन्हे। अच्छा, को आस पास जे कंहिं ॻोठ में ॿारड़ा बि पढ़ाइण कोन था मोकिलियो? न साईं, किथे मोकिलियूं सही। हाणे छोकिरा हेतिरा ई, केरु वञे हुतां शाम सुबुह जो कोन छॾे, असांखां तक़रीबन परे 2-3 किलोमीटर केरु वञे। आदियुनि में अचण में वञण में अहिड़ी सहूलियत का बि कोन्हे। हाणे हिन मसइले जो हल छा आहे? हाणे मसइले जो हल हाणे वधीक तव्हां ॿुधायो जेके हाणे छा ॿुधायूं कयूं। असां त वोट बि ॾियूं था, ईअं न त वोट बि कोन ॾियूं पिया। हर शइ हुननि सां MP MN जेके बि असांजे तरह जा आहिनि उन्हनि सां मिलूं पिया, अचूं पिया, वञूं पिया, पोइ बि असां हर ॻाल्हि खां मरूं, ख़बर कान थी पए छा आहे, चकर छा आहे। चकर इहो आहे तव्हांखां वोट वठणा आहिनि, असां ॾियूं बि था, ॾिना भाई ॾींदा तूं सही। हा, वोट क़ीमती आहे, वोट क़ीमती आहे। हा, बिल्कुलु ॾींदा, बिल्कुलु फ़र्ज़ु आहे। वरी इहो हुननि जो फ़र्ज़ु आहे, उहो त हुननि जो फ़र्ज़ु आहे, उहो पाण सोचे सघनि।
तव्हांखे घुरिजे त तव्हां ॻोठ जा सभई माण्हू 40-50 पंहिंजे चङे मुड़ुस जी अॻुवाणी में जी 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 गॾिजी वञो हुनखे चओ साईं भला असां आख़िर ॾोह कहिड़ो कयो आहे साईं हिकिड़ो न पर असीं 50 चकर हीअ असांजो वॾो आहे असां हिनखे 50 चकर अहिड़ा विया आहिनि वॾो त चवे थो त सभु कुझु मिले पियो उहो मिले पियो तव्हां पाण ॾिसो पिया खाधो पीतो मिले पियो पंहिंजो खाऊं पिया कमायूं पिया मज़दूरी कयूं पिया पेट पारियूं पिया बाक़ी ॿियो मिले पियो रोड जो रस्तो इस्पताल बिजली गैस सेमिनाला रस्तियूं जेके बि आहिनि तव्हां पाण ॾिसी सघो था असां लिखत कोन था कयूं न असां हर शइ ॾिसूं पिया न साईं हिन बस्तीअ में वाटर सप्लाई जी का बि स्कीम कोन्हे का ऐं सालनि खां हितां जी बिजली बंदि आहे जीअं थंभा किरिया त वरी हिननि खे थंभा लॻी न मिलिया सुई गैस खां हीअ बस्ती महरूम आहे हिन बस्तीअ जूं घटियूं पकियूं न आहिनि ड्रेनेज जो हिते को बि वजूद कोन्हे को एॾी आबादी रखंदड़ हिन बस्तीअ में डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे को नाज़रीन हिन बस्तीअ में सिर्फ़ु शर बिरादरी जा माण्हू रहनि था ऐं हिन बस्तीअ जा जेके बस्तीअ ॾांहुं ईंदड़ लिंक रोड आहे उहो हंधा हंधा भॻल टुटल आहे ऐं जॾहिं बारिश पवंदी आहे त हितां जो को मरीज़ हितां जेका न्याणी या को डिलीवरी केस थींदो आहे त हीअ तमामु वॾी अज़ियत खे मोड़ींदा आहिनि ऐं केतिरा दफ़ा रस्ते ते बि मरीज़ फ़ौत थी वेंदा आहिनि नाज़रीन हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को जॾहिं छोकिरनि जो ई स्कूल कोन्हे को त नियाणियुनि जो स्कूल किथां हूंदो हितां जा माण्हू हार पे चौपाए माल ऐं मज़दूरी ते पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि जीअं त हिते गुरबत आहे उनजे करे कारी साई टीबी ऐं मलेरिया जा हिते तमामु घणा मरीज़ आहिनि ही पढ़े थो न असीं पढ़े कोन थो ही त वॾो अलमियो आहे तूं ख़ुदि बि सहाफ़ी आहीं हा सहाफ़ी जो पुट बि न पढ़ी साईं मसइलो ॻाल्हि जो छा आहे त कोन्हे अहिड़ी सहूलियत कोन्हे ऐं असांजो जेको जहान आहे सो फ़क़ीरी जहान आहे फ़क़ीरी लॾो आहे सहूलियत कोन्हे असांजे ॻोठ में हिते स्कूल जे हवाले सां स्कूल कोन्हे असां वटि काफ़ी भेरा दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि काफ़ी भेरा चयो बि आहे पर अलाए छा आहे अलाए कहिड़ो मसइलो आहे जो को माण्हू असांखे संजीदा न पियो वठे असांजी ॻाल्हि खे दरख़्वास्तुनि खे काफ़ी भेरा चयो आहे हितां जे MNA खे चयो आहे चेयरमैन साहिब खे चयो आहे अॻु में काफ़ी भेरा असां हाणे हिते डिस्ट्रिक्ट जो काउंसलर जेको मेंबर थी रहिया आहिनि उन्हनि खे बि काफ़ी भेरा स्कूलनि जे लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर ॿुधण वारो को बि कोन्हे अलाए छा आहे जो असांखे हक़ीक़त में पाण खे अफ़सोस थींदो आहे त अगरि असां कहिड़ी दुनिया में रहूं था छा असीं पाकिस्तानी न आहियूं छा असीं सिंधी न आहियूं छा असीं हिन सिंध धरती जा वारस न आहियूं छा असां हिन तक जे चूंडल नुमाइंदनि जा वोटर न आहियूं वर्कर न आहियूं असांखे पाण खे अफ़सोस थिए थो यकीन कयो जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे थो उन टाइम ते सभु अचनि था ऐं तमामु भलियूं ऐं तमामु मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था असांखे पर असां उन टाइम ते ख़ुशि थींदा आहियूं त हीउ वाक़ई हीउ हाणे MNA या MP आहे उहो असांजो बुनियादी मसइला हल कंदो पर अफ़सोस आहे असांजा बुनियादी मसइला को बि नथो हल करे सघे असांजा मासूम बच्चा आहिनि ॿारनि जा ॿारड़ा जेके आहिनि से तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि असांखे ॿियो कुझु नथो खपे असांखे न इमदाद थो खपे न को असांखे सोलर प्लेट थी खपे न असांखे नलको थो खपे न असांखे सिलाई मशीन थी खपे असांखे खपे असांखे घुरिजे त असां हितां तक जे चूंडल नुमाइंदनि खां हितां चूंडल MNA MPA खां काउंसलरनि खां चेयरमैननि खां असां सिर्फ़ु इहो ई घुरंदासीं त असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल असांखे ॾियो तालीम ॾियो मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल असांजो तॾहिं थींदो जॾहिं असांजे ॻोठ में स्कूल थींदो तालीम असांजे ॻोठ में थींदी तालीम जो शौर पैदा थींदो तॾहिं असांजा ॿार मासूम पढ़ंदा उहे नौकरियुनि में बि ईंदा ऑफिसर बि थींदा सभु कुझु थींदो तॾहिं शौर थींदो ऐं असांजे स्कूल ॻोठ में जेको स्कूल सां गॾोगॾु जेको इस्पताल बि असां वटि का बि कान्हे को मिसाल आहे हितां खां माण्हू खणी कंहिं मरीज़ खे वञी कंहिं मजबूरी में उहो बि न आहे असां वटि न असां वटि वाटर सप्लाई सागड़ शहर बि असां खां तक़रीबन 35-36 किलोमीटर परे वञे थो अगरि जे पेरूमल तरफ़ वञूं था भॻल टुटल रोड सां हितां निकिरूं था त के मरीज़ असांजा रस्ते में ई फ़ौत थी विया आहिनि जिन खे चकर आया हूंदा अटैक थिया हूंदा
बीमारी थी हूंदी डिलीवरी केस हूंदो उहो उते असांजा रस्तनि में मरीज़ फ़ौत थिया हूंदा पर सोलो उते पहिरियों मतिलबु असांखां परे का नंढड़ी डिस्पेंसरी बि न आहे, असां वटि का अस्पताल बि न आहे, को पाणी जे पीअण जो तालाब बि न आहे। जर ॾिसो था अॼु जिथे किथे अदा असां ॾिठो त जर हिते असां नलको लॻायो त पाणी मिठो आहे। हाणे पाणी मिठो त ज़रूरु थियो पर उन जी असां चकास न कराई त उन में कहिड़ी बीमारी आहे, कहिड़ो उन में सेकियो आहे, उन में जा कहिड़ियूं बीमारियूं जनम वठनि थियूं, उन जो बचाव जे लाइ बि असां वटि को बि अहिड़ो सिस्टम न आहे। त उन जे लाइ असां इहो ई हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां सिंध सरकार खां हाणे हिते रड़ कजे त कंहिंजे अॻियां कजे ऐं कहिड़ी रड़ कजे, कहिड़ी दांह कजे। हिते अगरि जे असां हक़ जो आवाज़ु थोरो उथारण जी कोशिशि कयूं था, आवाज़ु बुलंद कयूं था त असांजे आवाज़ खे मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे दॿायो वञे थो, दॿाइण जी कोशिशि कई वञे थी। ख़ुदारा असां अव्हां खां ॿियो कुझु नथा घुरूं, असां अव्हां खां हिननि मासूम बचनि जो, हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल घुरूं था। असांखे मुस्तक़बिल ॾियो। कुझु पढ़ियो आहीं? जी साईं न, छो? स्कूल ई कोन, पढ़ाई ई कोन। तव्हांजे ॻोठ में स्कूल कोन्हे? हाणे असांजे ॼमाइण खां अॻु में हो उस्ताद हुयो कोन, असीं पढ़ाया ई कोन। हाणे कहिड़ो कमु करीं? हाणे माले कमु था कयूं बनी जो। हाँ जी साईं। तुंहिंजो पीउ छा कंदो आहे? उहो बनी जो कमु करे? न उहो वांदो वेठो आहे, जीअं असां थिया आहियूं कमु असां कयूं कमायूं असां, उहो वांदो वेठो आहे। घणा भाइर आहियो? असां ॿाहिरि 6 भाइर आहियो? जी साईं। 6 ॼणा बनी का आहियो? बनी आहियूं। पढ़ियो को बि कोन्हे? न साईं केरु कोन पढ़ियो। केरु बि कोन पढ़ियो? स्कूल न हुजण जे करे? सिर्फ़ु स्कूल हुजण जे करे। बिलावल कहिड़ा हाल अथई अबा? अबो ख़ैरात यार, ख़ुशि चङो भलो? दुआ दुआ लाइ तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे। दुआऊं महिरबानी। ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि कुझु असांखे? साईं ॻोठ में मसइला इहे आहिनि जे तव्हां ई पाण साम्हूं ॾिसो पिया, ॿारनि असांजा जा सहूलियत असांखे का बि न आहे, न स्कूल जी आहे, न कंहिं रोड जी आहे, न कंहिं रस्ते जी आहे, न कंहिं पाणी जी आहे। सहूलियत असांखे का बि न आहे। बाक़ी वेठा आहियूं कमायूं खायूं पंहिंजो था। ॿिए सहूलियत माना मिसाल ओड़े पाड़े जे हिसाब सां जा था जेके बि आहिनि नुमाइंदा जा, जेके वॾा माण्हू जेके असांजा आहिनि हिते तर में, उनजे हिसाब सां सहूलियत असांखे का बि न आहे। पिणे त चवे थो त अलाए छा थी वियो आहे? न साईं तव्हां ॾिसो था छा थियो आहे, स्कूल आहे सो ॿार ईअं पिया धिका खाइनि, उहो कोन्हे। बाक़ी ॿियो थियो छा आहे? कुझु बि कोन थियो आहे? न साईं, अस्पताल बि कान्हे साईं का बि शइ न आहे, बुनियादी सहूलियत का बि न आहे। वोट त ॾींदा हूंदव न? साईं वोट पोइ हाणे पाड़े जे हिसाब सां ॾियूं था। ॼणा आहिनि? ॼणा आहिनि, बिल्कुलु ॼणा आहिनि। वोट त पर इहा मान था ॾियणो आहे, पर उन्हनि जो बि फर्ज़ु आहे त तव्हांखे ॾियनि न कुझु। साईं नथा ॾियनि, असांखे का बुनियादी सहूलियत असांखे का बि न आहे। पोइ हाणे छा कजे हिन जे लाइ भला? साईं हाणे को पिणे त सफ़ा पवे ई कोन थो उन्हनि ते। न साईं पवण जो सुवालु इहो आहे, सहूलियत न आहे रहियूं कंदासूं, दाऊं कंदासूं। साईं त मथां आहिनि हुकुमरान आहिनि जा जेके बि आहिनि दाऊं असां कंदासूं, असांखे त मिले न। अब अबो खे पोइ सम्झाए न अबे खे इहा ॻाल्हि त बाबा तूं अॻियां थी, असीं सभु तोसां गॾु था हलूं। न बिल्कुलु उनखे सम्झाइबो। हा चइबो सम्झाइबो। हलो अलाह ख़ैर कंदो। अलाह साईं ख़ैर कंदो। त सम्झ बि ईंदी। बिल्कुलु बिल्कुलु। अबा सिकंदर छा कंदो हुई? अबो मज़दूरी कंदो आहियां। कहिड़ी मज़दूरी कंदो हुई? मिड़ी को केलनि में गुड को हुते ग़रीब माण्हू आहियूं। हाँ जी हा। मज़दूरी घणी थी मिले केलनि जी? ही कॾहिं 200 कॾहिं 300। 300 मां छा थींदो? साईं कुझु नथो थिए, को गुज़ारो नथो थिए, ग़रीब माण्हू आहियूं, छा कयूं? शादी कई अथई? जी हा। ॿार आहिनि? न साईं बिल्कुलु न। अञा ॿार कोन थिया आहिनि? शादी त वेझर में कई अथई ईअं न? न साईं 5-6 साल थी विया। 5-6 साल अलाह साईं ॾींदो, बचड़ा ॾींदो इंशाल्लाह। पीउ जहिड़ो आहे? जी हा। भाइर घणा आहियो? 5। ॿिया बि कमाईंदा हूंदा? जी हा, मज़दूरी कयूं था, बनड़ी कयूं था। हाँ जी हा। त हो त गॾु था, अलॻि त कोन थिया हो न? सभु गॾु था रहूं। इहा भली ॻाल्हि आहे। हाणे ॻोठ में भला तइलीम जी छा सूरत हाल आहे? ॿार पढ़नि था या छा? साईं तइलीम बिल्कुलु न आहे। छो? बसि स्कूल न आहे। मास्तर हीअ स्कूल हिकिड़ी भॻल बिल्डिंग आहे। इहा भॻल बिल्डिंग आहे, बिल्कुलु पुराणी आहे, हिन में मास्तर को बि न आहे। ऐं असांजा जेके बि आहिनि छोकिरा सभु अंगूठा छाप आहिनि तालीम जे करे, ऐं का बि सहूलियत न आहे। छा भला का नंढड़ी अस्पताल मूंखे ठाहे? साईं बिल्कुलु कुझु बि न, का सहूलियत न आहे, न का अस्पताल कुझु बि न आहे। घटियूं के पकियूं? का बि घटी पकी न आहे। भला बीमारियूं बि त ॻोठ में इलाही हूंदियूं न? बीमारियूं वैक्सीन करण या को बि वैक्सीन? मच्छरनि जी स्प्रे? न मच्छरनि जी स्प्रे, न को वैक्सीन करण आयो आहे, केर बि असां नथो अचे। भला वोटनि भेरी? सी वोटनि भेरी सभु अचनि था, वॾा माण्हू टोटल अचनि था। असांखे पंहिंजो क़ीमती वोट वठी हलिया था वञनि, वरी धणी बि नथा थियनि।
माना पोइ वरी वार ई नथा हलनि। बिल्कुलु न। अवां वञूं था मसइलनि जे हल जे लाइ? बिल्कुलु वञूं था, हर ॻाल्हि कयूं था, पर उहो असांखे घटि था वापसि मोटाए छॾनि। इहो वॾो अलमियो आहे, इहो वॾो अलमियो आहे। इजाज़त बाबा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां ॿुधायो? ख़ैर ख़ैर महिरबानी। छा कंदा आहियो? हर पोइ कंदा आहियूं, बनी कंदा आहियूं। हाँ जी बनी काई? बनी मतिलबु 5 एकड़। 5 एकड़। जी हाँ। फुटियूं चङियूं लथियूं आहिनि? फुटियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। घणा मण लथियूं आहिनि? फुटियूं 25 मण लथियूं। 25 मण? जी हाँ। 5 एकड़नि मां? जी हाँ। माना इहो पहिरियों वारो या ॿियो वारो? न न, पहिरियों वारो। पहिरियों वारो। जी अलाह हाँ। कंदो त अञा 2-3 वारा ॿिया इंशाल्लाह इंशाल्लाह। मींहं खां बची पियूं त चङियूं लही पवंदियूं। इंशाल्लाह अल्लाह करे। अच्छा भाइर तव्हां घणा आहियो? 6 ॿाहिरि आहियूं असां। हाँ जी हाँ। ॿिया छा कनि? ॿियो बनी था कनि। सभई बनी था? बनी। सभु को 5 पंहिंजी बनी जो टुकड़ो आहे या न न, हर पोइ। जी हाँ। छा मतिलबु हर पे ते तो किसो हले सॼो? जी हाँ। ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि असांखे थोरो तफ़सील ॿुधायो। साईं तव्हां माज़ी में तव्हां ॾिसंदव गुज़िरियल 20 सालनि खां असांजो स्कूल बंदि आहे। ॿी बुनियादी का बि सहूलियत न आहे, न इस्पताल आहे, न वाटर सप्लाई सहूलियत आहे, न को गटर नाला आहिनि, न को बोर्ड जे लाइ को सिम नालो आहे असां वटि। का बि सहूलियत न आहे। असां कंहिंजे अपोज़िट न आहियूं, असां कंहिंजे मुखालिफ़त न आहियूं, मगर असां इहा ई अपील आहे असांजी, बसि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह, असांजी स्कूल ॾिनो वञे, का इस्पताल नंढी खोली ॾिनी वञे, इहा ई असांजा मसइला आहिनि। अच्छा वाटर सप्लाई बि कोन्हे, पाणी बि त को हुजे न, हुनजो तलाउ हुजे या कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। नंढी का इस्पताल? कुझु बि न आहे, इस्पताल बि न आहे। बिजली जी छा सूरत हाल आहे? बिजली साईं तक़रीबन 3-4 साल थी विया आहिनि असांजा थंभा किरल आहिनि, बिजली बिल्कुलु बंदि आहे। बंदि आहे? जी हाँ। भला हीउ जेको रोड भॻो टुटो पियो आहे इहो ठहे बि कोन थो इहो? इन लाइ बि असां अपील कई, पर असांजी केरु दां खे वरनाए ई नथो। वोट त ॾींदा हूंदो न? वोट लाइ अॻ में अचनि थियूं गाॾी नारा वर्कर सभु अचनि था, उहे वॾा वाइदा वचन करे था वञनि, पर वोटनि वरिते खां पोइ असांजी संभाल नथा लाइनि। हाणे इहो इनजो सबबु छा आहे आख़िर, छो थो ईअं थिए? सबबु इहो आहे जो हुननि खे असांजी ॾुखी नथी लॻे, हुननि खे सार संभाल लहणी न आहे असांजी, सार संभाल हुननि खे ॾुखी पंहिंजे ई लॻंदी आहे, हुननि खे लॻे ई नथी। तव्हां हुननि जा पंहिंजा न आहियो? न ज़ाहिर आहे साईं, कोन था सम्झनि, महसूसु कोन था कनि, इहा ई ॻाल्हि आहे। वोट त वठनि था? वोट वठनि था। नाज़रीन, ईदन शर जी वस्तीअ जा तालीम खां महरूम अधु गाड़ा ॿार बि अव्हां ॾिठा ऐं हिन वस्तीअ जो स्कूल बि अव्हां ॾिठो जेको गुज़िरियल 20 सालनि खां बंदि आहे ऐं भॼी भुरी ऐं उहो ज़बून हाली जो शिकार थी चुको आहे। ईदन शहर जे माण्हुनि जी गुफ़्तगू बि अव्हां ॿुधी, जिथे कुझु माण्हू त पंहिंजे भूतारनि ऐं पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि ते पवण जे लाइ तयारु न आहिनि, पर कुझु माण्हू सच ॻाल्हाइण वारा बि आहिनि ऐं उहे जेके सच ॻाल्हाइनि था यकीननि हिन वस्तीअ में तब्दीलीअ जो तमामु वॾो सबबु बणिजंदा। हितां जा माण्हू जेके बेबाकी सां चवनि था त असां वोट ॾियूं था, तइलीम असांजो बुनियादी हक़ु आहे, असांजे बच्चनि जो बुनियादी हक़ु आहे। नाज़रीन, केॾो अलमियो आहे त हेॾी वस्ती आहे उते स्कूल कोन्हे को, एॾी वस्ती आहे जिथे नियाणियुनि जो को स्कूल कोन्हे को, जेके ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। नाज़रीन, इहा जमहूरियत जी दावेदार हुकूमत आहे जिन असांजे वस्तियुनि सां इहो हशर कयो आहे ऐं हिन ॾुखोयल वस्ती वटां अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी रही त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।